इहो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। इहो लेक्चर सिंधी बालिग़ान लाइ तयारु कयो वियो आहे। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्सानी आहे। अचो त सिंधी अरबी रस्मुल ख़त में सिंधी लिखणु सिखूं। इहो लेक्चर उन्हनि माण्हुनि लाइ तयारु कयो वियो आहे जिन खे सिंधी ॻाल्हाइण त अचे थी पर लिखणु पढ़णु नथी अचे, या गुजराती या हिंदी रस्मुल ख़त में त लिखणु अचे थी पर अरबी रस्मुल ख़त में लिखणु पढ़णु नथी अचे। हिन वीडियो लेक्चर में असीं पहिरियों सबक़ पढ़ंदासीं, जंहिंमें पाण सुर आवाज़ यानी वाविल्स लिखणु पढ़णु सिखंदासीं। सिंधी अरबी ख़त में 52 अखर थींदा आहिनि, पर असीं सिंधी अरबी लिपि सिखण लाइ उहो रिवायती तरीक़ो कोन अख़्तियार कंदासीं जंहिंमें अलिफ बे वा तरतीब सां हलबो आहे। इन बदिरां असीं पंहिंजी सिख्या जे तरीक़े में आवाज़नि खे बुनियाद बनाईंदासीं। सभ खां अॻु में असीं सुर आवाज़ यानी वाविल्स सिखंदासीं। हिन सबक़ में असीं 6 अखर सिखंदासीं जेके सुर आवाज़ यानी वाविल साउंड लिखण में कमु ईंदा आहिनि। इहे अखर हिते ॻाढ़े रंग में ॾेखारियल आहिनि। यादि रखो, सिंधी अरबी ख़त खे साॼे खां खाॿे पासे लिखियो वेंदो आहे। पहिरियों अखर अलिफ आहे जेको अंग्रेज़ी अखर आहे या नंढी एल वांगुरु लिखबो आहे। अलिफ जे अखर मथां मद जी निशानी लॻाए वॾो खुलियल सुर आवाज़ आ लिखियो वेंदो आहे। हिते मिसाल तौर के लफ़्ज़ पेश कजनि था। आ आ आ ऊ आऊं आ यो आयो आ ह्यां आह्यां। अलिफ मद आ आओ आऊं आयो आहियां। अलिफ जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए नंढो सुर आवाज़ अ लिखियो वेंदो आहे। अलिफ ज़बर अ। मिसाल तौर के लफ़्ज़ पेश कजनि था। अख अख अ अॼ अ अॻ न अन। अलिफ ज़बर अ अख अॼ अॻ अन। अलिफ जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए नंढो सुर आवाज़ ए लिखियो वेंदो आहे। अलिफ ज़ेर ए। मिसाल तौर के लफ़्ज़ पेश कजनि था। रादो इरादो लाही इलाही ते इत्ते हो एहो। अलिफ ज़ेर इरादो इलाही इत्ते एहो। अलिफ जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए नंढो सुर आवाज़ लिखियो वेंदो आहे। अलिफ पेश हिते के लफ़्ज़ मिसाल तौर पेश कजनि था। उठ स उस घ उघ भ उभ थ उथ। अलिफ पेश उठ उस उघ उभ उथ। हाणे पाण ॿिनि अखरनि वाव
ऐं ये बाबति सिखंदासीं। वाव जो अखर सुर आवाज़ यानी वाविल साउंड लाइ बि इस्तेमालु थींदो आहे त वसरग यानी कॉन्सोनेंट तौर बि। ये जो अखर सुर आवाज़ ज़ाहिर करण लाइ बि इस्तेमालु थींदो आहे त वसरग यानी कॉन्सोनेंट लाइ पिणु। इहे ॿई अखर यानी वाव ऐं ये वॾा सुर आवाज़ यानी लॉन्ग वॉविल्स लिखण लाइ कमु ईंदा आहिनि। अलिफ जे अखर सां हिकु ॿियो अखर वाव लॻाए वॾो सुर आवाज़ ओ लिखियो वेंदो आहे। अलिफ वाव ओ। के मिसाल ही आहिनि। ओ नो, ओ नो। ओ खो, ओखो। ओ भर, ओ भर। ओ लह, ओ लह। ओ चितो, ओ चितो। अलिफ वाव ओ। ओ नो, ओखो, ओ भर, ओ लह, ओ चितो। अलिफ पेश सां वाव जो अखर लॻाए वॾो सुर आवाज़ ऊ लिखियो वेंदो आहे। अलिफ पेश वाव ऊ। के मिसाल ही आहिनि। ऊ नो, ऊन्हो। ऊचो, ऊचो। ऊणाई, ऊणाई। ऊन्हारो, ऊन्हारो। अलिफ पेश वाव ऊ। ऊन्हो, ऊचो, ऊणाई, ऊन्हारो। अलिफ सां ये मिलाए वॾो सुर आवाज़ ए लिखियो वेंदो आहे। अलिफ ये ए। अकेलो ए हिन रीति लिखियो वेंदो आहे जॾहिं त लफ़्ज़ जी शुरूआत में ए हिन रीति लिखियो वेंदो आहे। के मिसाल ही आहिनि। ए तिरो, एतिरो। ए डो, एडो। ए को, एको। ए लाज़, एलाज़। अलिफ ये ए। एतिरो, एडो, एको, एलाज़। अलिफ ज़ेर सां ये जो अखर लॻाए वॾो सुर आवाज़ ई लिखियो वेंदो आहे। अलिफ ज़ेर ये ई। ई जी अकेली सूरत हीअ आहे जॾहिं त कंहिं लफ़्ज़ जी शुरूआत में ई खे हिन रीति लिखिबो आहे। हिते के लफ़्ज़ मिसाल तौर पेश कजनि था। ई शिवर, ईश्वर। ई जाद, ईजाद। ई स, ईस। ई मान, ईमान। अलिफ ज़ेर ये ई। ईश्वर, ईजाद, ईस, ईमान। अलिफ वांगुरु सिंधीअ में ॿ ॿिया अखर बि आहिनि जेके सुर आवाज़ यानी वाविल्स लिखण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। इहे ॿ अखर ऐन ऐं हमज़ो आहिनि। ऐन ज़बर अ, ऐन ज़ेर अ, ऐन पेश अ। ऐन अलिफ आ। ऐन वाव ओ। ऐन पेश वाव
एन ये ए एन ज़ेर ये ई। हिते मिसाल तौर के लफ़्ज़ पेश कजनि था। ऐनक, औरत, उरूज, ऐब, ईद, इलाज। लफ़्ज़ जे विच या पछाड़ीअ में सुर आवाज़ लिखण लाइ हमज़े जो इस्तेमाल थींदो आहे। हीअ सूरत लफ़्ज़ जे विच में इस्तेमाल थींदी आहे, जॾहिं त हीअ सूरत लफ़्ज़ जी पछाड़ीअ में इस्तेमाल थींदी आहे। हमज़ो ज़बर अ। हिते मिसाल तौर के लफ़्ज़ पेश कजनि था। हीअ, धीअ, रीअ, हुअ। हमज़ो ज़ेर अ। हिते मिसाल तौर के लफ़्ज़ पेश कजनि था। जाए, पाए, लाए, राय। हमज़ो पेश अ ते के लफ़्ज़ मिसाल तौर पेश कजनि था। आओ, माओ, भाओ, पाओ। हमज़ो अलिफ आ। हमज़ो वाओ ओ। हमज़ो पेश वाओ ऊ। हमज़ो ये ए। हमज़ो ज़ेर ये ई। हिते के लफ़्ज़ मिसाल तौर पेश कजनि था। आई, माई, ॻाओ, साओ। पाण 5 अखर सिखिया आहिनि जेके वाविल यानी सुर आवाज़ तौर कम ईंदा आहिनि। अलिफ, ऐन, वाव, हमज़ो ऐं ये। पर सिंधीअ में नेज़ल वाविल्स यानी घुणा सुर बि थींदा आहिनि, जिन खे ज़ाहिर करण लाइ नून जो अखर इस्तेमाल थींदो आहे। इहो अखर नून अंग्रेज़ी अखर ऐन वारो कम ॾींदो आहे, पर इन सां गॾु इहो नेज़ल वाविल्स यानी नकवा सुर लिखण लाइ बि कम ईंदो आहे। अलिफ ज़बर नून अ। हमज़ो ज़बर नून अ। अलिफ वाव नून ओ। हमज़ो वाव नून ओ। अलिफ पेश वाव नून ऊ। हमज़ो पेश वाव नून ऊ। अलिफ ये नून ए। हमज़ो ये नून ए। अलिफ ज़ेर ये नून ई। हमज़ो ज़ेर ये नून ई। हिते के लफ़्ज़ मिसाल तौर पेश कजनि था। आऊं, खाऊं, ऊंधो, अंब। ईअं कुझु ॿिया मिसाल बि पेश कजनि था। ताईं, काओ, ईंदो, ॻऊं। ॿिनि सुर आवाज़नि जे मेलाप खे ॿिटो सुर यानी डिफ्थोंग सॾियो वेंदो आहे। सिंधीअ में 2 ॿिटा सुर आहिनि। अलिफ ज़बर वाव औ। अलिफ ज़बर ये ऐ। इन सां ई सिंधी अरबी ख़त ते हीउ लेक्चर पंहिंजी पुॼाणीअ ते रसियो। वधीक ॼाणण लाइ सबक़ ॿियो ॾिसंदा।